वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि रईस बब्बू ख़ान चंडियो सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। चंडिया हाउस रईस बब्बू ख़ान जे विलेज में असां मौजूदु आहियूं। साईं अचूं पिया, मां ख़ासि करे चवां थो त एग्रीकल्चर जे हवाले सां सिंध डिपेंड करे थी एग्रीकल्चर ते। सिंध जो माण्हू मज़ूर हारी नारी हिन पोख जे सरिया फ़सुल ते आहे। हिन वक़्तु समुझ जो कारो भाण अछो भाण उहो ब्लैक ते विकिरो कयो वञे, जेको आम माण्हू खे रस कोन पियो मिले। अव्हांजा वीचार जी जी बिल्कुलु। असांजी जेकी सिंध जी पैदावार आहे ऐं माण्हुनि जो हिते रहणी कहणी गुज़र सफ़र जेको आहे उहो एग्रीकल्चर ते ई आहे। पोइ उन में कुझु पाणी जा बि इशूज़ थींदा आहिनि ऐं भाण वग़ैरह बि हिन वक़्तु हक़ीक़त आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त विलेज ते बि हिकिड़ो कयो थो वञे। पोइ उन खां बाद में उहे शयूं डिस्कस बि थियूं। इवन असां बि अॻिते डिस्कस कयूंसीं। उन खां बाद में एसीज़ डीसीज़ ताईं बि ॻाल्हियूं पहुतियूं। उन खां बाद में छापा बि लॻणु शुरू थी विया। कुझु असांजे तालुके में त काफ़ी सील बि कया विया जेके शॉप्स हुया उन्हनि जा, ऐं गिरफ़्तारियूं बि थियूं। ऐं कोशिशि इहा ई आहे त असांजो मुहैया थिए, माण्हुनि खे मिले ऐं नॉर्मली अघ में मिले जेको शुद्ध तौरु आहे। बिजली के हवाले सां रईस तव्हांजी यूसी में कीअं आहे सूरत हाल? बिजली हले थी? न, बिजली जो इशू आहे। असां वटि बिजली जो तमामु इशू आहे। चाहे त हिते जेके बि बिजली जो सिस्टम लॻल आहे को हाणे वारो न आहे, को 5 सालनि जो 10 साल पुराणो न आहे। ही काफ़ी पुराणी बुढे साहब जे दौर खां वठी जेके तारूं लॻल आहिनि उहे ई न ञातियूं। त कोशिशि आहे, असां त नवां आया आहियूं त अॻिते ताईं वावेल कंदासीं, अॻिते ताईं ॻाल्हियूं पहुचाईंदासीं, कोशिशि कंदासीं त इहे शयूं सहूलियतूं असां पंहिंजे इलाइक़े घटि में घटि ॾेई सघूं। छो जो मेन ज़रूरत इहे आहिनि। प्लस में गैस आहे। इवन गैस असांजे वेझो ताईं आहे, ठारे वधे ताईं आहे। ऐं असांजे ॻोठ ताईं, असांजो हिकिड़ो ॻोठ त न आहे, असांजे काफ़ी ॻोठ आहिनि हिन में ई मिलियल। उहा शइ बि हिते कोन्हे का। त कोशिशि कंदासीं त असां हिन ॿिन्ही शयुनि ते घणे खां घणो कमु करे असां उहे शयूं मुहैया करे। रईस मां ख़ासि करे चवां थो, अव्हांजो वॾो घराणो आहे ऐं अव्हां वटि तक़रीबन फ़ैसिला अचनि था। ऐं फ़ैसिला हिकु अहिड़ा गंभीर अचनि था जेके अव्हांखे बि परेशान कनि था ऐं उन्हनि जा मसइला कोर्टुनि में बि हल नथा थियनि। अव्हां कीअं सम्झो पिया? ख़ासि करे असांखे त ॿुधण में थो जेका सङाबंदी आहे इहा तमामु हिकिड़ी जेका बचपन में थिए थी, इहा वॾो नुक़सानु थी करे। जी बिल्कुलु बिल्कुलु। इहो बचपन जी सङाबंदी वारो जेको हाणे सिस्टम आहे उहो कुझु घटिजी वियो आहे। पहिरीं ॾाढो हुयो, ॾाढो तमामु घणा हिन शइ में इशू थींदा हुया। हाणे उन्हनि शयुनि ते हाणे त माहौल थोरो पढ़ियल लिखियल बि अची वियो आहे, त हिननि शयुनि जो फ़र्क़ु अची वियो आहे। हाणे एतिरो न आहे जेतिरो पहिरीं हूंदो हुयो। ऐं बिल्कुलु कॾहिं कोर्टनि में बि मसइला हल न थींदा आहिनि, पर हिते थी वेंदा आहिनि। ऐं उन्हनि जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त दुनिया खे मुतमिन कयो वेंदो आहे त बाबा हाणे नंढड़ा हुया, नंढड़े लाइ इहे फ़ैसिला वरिता विया हुया। हाणे न उहे चाहिनि था, न या पेरेंट्स बि नथा चाहिनि, त बहितर आहे त उनजी सुलह थी वञे ऐं जिथे रिश्तो ॾियणु खपे। छो जो हर को पंहिंजो सोचींदो त असांजी न्याणी जिथे वञे उते सुखी हुजे। तो इहे मसइला हिते हल थी वेंदा आहिनि। रईस आख़िर में अव्हां पंहिंजे तरफ़ां पैगाम डिलीवर कयो सिंध जे नौजवाननि लाइ, जेके सिंध जा नौजवान यूनिवर्सिटी में पढ़नि था, मां काफ़ी डिग्रियूं वठी करे अचे, उन डिग्रियुनि जो को बि उन्हनि खे मां सम्झां थो सिलो कोन थो मिले, जंहिंजे करे को साइको थो थिए, को डिप्रेशन में, को ख़ुदकशी थो करे। उनजो कारण छा आहे? मुंहिंजे ख़्याल में त कहिड़ी बि डिग्री हुजे, सिर्फ़ु डिग्री हासिलु करण सां कुझु न थींदो आहे। उहो कमु अचणु बि खपे। ऐं जंहिंखे उहो कमु ईंदो त उहो बुखे पेट कोन वेहंदो, उहो जॉब किथे न किथे उनखे मिली वेंदी। ऐं ख़ासि करे हलो ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे कंहिं टेस्ट में किथे असांजो सरकारी न बि मिली सघे थी त प्राइवेट इदारा बि आहिनि, त उन्हनि में बि अप्लाई कयो वेंदो आहे। पर जेकॾहिं कमु न ईंदो त उते बि कमु न मिलंदो। नाज़रीन, प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा महिमान हुया यूसी चेयरमैन आहिनि साईं रईस बब्बू ख़ान चंडियो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। चंडिया हाउस रईस बब्बू ख़ान चंडियो में असां मौजूदु आहियूं। कोशिशि कई आहे रईस बब्बू ख़ान जी चंडियो साहिब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे नज़रियो असां अव्हांजे वारो शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अनिल सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत।